मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। वक़्त जे बादशाह खे जिगर जी बीमारी लगी, जंहिंमें हुन जो जेरो ख़त्म थी वियो। उन वक़्त जे डॉक्टर मशवरो ॾिनो त 18 सालनि जी उमिरि जो नौजवान छोकिरो, हिन कद वारो, हिन रंग वारो जॾहिं मिलंदो, उनजो जेरो तोखे फिट थींदो ऐं तुंहिंजी ज़िंदगी बची पवंदी। प्यारा साथियो, हिन आलमनि खां फ़तवा वरिती बादशाह त छा मुंहिंजी 80 साल उमिरि आहे, मां 18 सालनि जे नौजवान जी उमिरि खे ख़त्म करे उनखां जेरो वठी पाण जीअं। त आलमनि फ़तवा ॾिनी त साईं बादशाह सलामत, तव्हांजी वॾी हैसियत आहे, तव्हां वॾे रुतबे वारा माण्हू आहियो, तव्हां मरंदो त दुनिया में छा बचंदो, असांजो वारस केरु थींदो, तव्हां बचो, इहो 18 सालनि जो ॿारु जेकर मरी वियो त ख़ैरु आहे। उन खां पोइ वरी फ़तवा वरिती जजनि खां, काज़ियुनि खां। काज़ियुनि बि चयो त तव्हां बचो, जेकर हू मरी वियो त को फ़र्क़ु कोन थो पए। बादशाह चयो त यार मुंहिंजी ज़िंदगी बची थी पए, त हाणे त उहो त पंहिंजे हक़ में ई फ़ैसिलो ॾिए पियो। आया वालदेन वटि, जॾहिं उहो छोकिरो मशीरनि वज़ीरनि ॻोल्हे रधो त वालदेन वटि आया त तुंहिंजो बचो असांखे खपे, बादशाह खे जे जेरे खे तब्दील करिणो आहे ऐं तुंहिंजे बचे जो जेरो उनखे लॻे थो। पीउ माउ बि पैसनि जी लालच में अची करे उहो जेरो बचे जो ॾियण लाइ तयारु थी विया। टाइम मुक़ररु थियो, फलाणी तारीख़ ते 11 बजे फलाणी जॻह ते बादशाह खे जेरो ॾींदो फलाणो छोकिरो। छोकिरे खे वालदेन वठी आया, बादशाह बि आयो, कादी बि आयो, आलिम बि आयो। बादशाह खे ॾिसी, आलिम खे ॾिसी, कादी खे ॾिसी, पीमा खे ॾिसी छोकिरो आसमान ॾे मुंहुं करे मुस्कुराइणु लॻो ऐं खिलणु लॻो। बादशाह सलामत पुछियो त हींअर त मौत तुंहिंजे साम्हूं आहे, तूं मरण वारो आहीं, तुंहिंजे मरण खां पोइ तुंहिंजो जेरो निकिरंदो जेको मूंखे फिट थींदो ऐं मां जीअंदुसि, तूं मरी वेंदे, हाणे हींअर बि तूं खिली थो, उनजो सबबु ॿुधाए। छोकिरे चयो बादशाह सलामत, इंसाफ़ जी उमेदु हूंदी आहे जज मां, काज़ी मां। उन बि तुंहिंजे ज़िंदगी खे अहमियत ॾिनी, चई इहो छोकिरो मरे त मरे, पर 80 साल वारो बादशाह अञा जीए। वधीक वरी इंसाफ़ जी ऐं ईमान जी ऐं सलामती जी ऐं इस्लाम जे क़वानीन मुताबिक़ फ़तवा वठिबी आहे आलम खां। आलम बि चयो त बादशाह सलामत जीए, छोकिरो भली वञे। ऐं वधीक अपील कबी आहे वक़्त जे बादशाह खे। अपील कंहिंखे कयां? अपील जंहिंखे कयां थो उनजी ज़िंदगी मुंहिंजे मौत में आहे, मां मरंदुसि तॾहिं उहो जीअंदो। अंगल कबाइनि, नाज़ नखरा कबाइनि पंहिंजे पीउ माउ सां, अबे अमड़ बि पैसनि जे एवज़ में मूंखे खपाए छॾियो। हाणे रबे काइनात ॾे ॾिसां थो ऐं उनखे सां मुस्कुराए करे उनखां सुवाल थो करियां त रब, मुंहिंजी 18 सालनि जी उमिरि खे तूं ख़तमु थो करी 80 साल जे कुराड़े जी ज़िंदगी खे बचाइण जे लाइ, ॾिसां त उहो कहिड़ो थो फ़ैसिलो करे। बादशाह खे रहम अची वियो, चई मुंहिंजी 80 साल उमिरि गुज़री आहे, बाक़ी 2 साल हुजां, 3 साल हुजां या 5 साल हुजां, हिन मासूम 18 सालनि वारे जी उमिरि खसे करे मां केतिरो टाइम जीअंदुसि। हुनखे चई त मूंखे जेरो न खपे ऐं अलाह तबारक ताला हुन ते राज़ी थियो, हुनजो जेरो बि सही थी वियो ऐं नौजवान जी बि उमिरि बची वई। इहो सबक़ु आहे प्यारा साथियो।